अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मैरान न्यूज़ रुक कयूं था ख़बरन ख़बर शामिल कई पिया शहदादपुर में रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडीअ जी। शहदादपुर वेझो बरहोण रोड ॻोठ नाज़ लतीफ़ ख़ासकली में बिरादरी जे ॿिनि धूरिन में फसल में माल पवण ते झेड़ो थी पियो। कुआड़ियूं लॻण सबबि हिक धुरजा लतीफ़ ॾिनो ख़ासकली अब्दुल सत्तार ख़ासकली ऐं पीर ॾिनो ख़ासकली सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे सम्स अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में आंदो वियो, जिथे तबी इमदाद ॾेई हिक ज़ख़्मी लतीफ़ ॾिनो खे गणती चोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो आहे। उन सिलसिले में ज़ख़्मियुनि सम्स अस्पताल में मीडिया खे ॿुधायो त असांजे ॻोठ नाज़ लतीफ़ में फसल में माल पवण ते मोलाबख्श ख़ासकली, अलीबख्श ख़ासकली, नदीम ऐं माही ख़ासकली ऐं ॿियनि असां ते कुआड़ियुनि सां हमिलो करे ज़ख़्मी करे फ़रार थी विया आहिनि। होॾां राब्तो करण ते जटिया चौकी पुलिस ॿुधायो त ख़ासकली बिरादरी पाण में अज़ीज़ आहिनि, माल जे फसल में पवण सबबि झेड़ो थियो अथनि ऐं असां ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई अस्पताल मोकिलियो आहे ऐं ॿिनि ॼणनि ख़ासकलियुनि खे गिरफ़्तार कयो आहे। छा नालो कहिड़े ॻोठ जा? छा मामिलो थियो आहे? केरु आहिनि छा नालो तुंहिंजो? किथे वेठो? छा मामिलो थियो आहे? केरु विढ़ियो तव्हां केरु विढ़ियो आहे? नाला छा अथव? नाला सफ़ी मोहम्मद नदीम अली बशकर माही उर्फ कहिड़े ॻोठ जा आहिनि उहे? साॻी ॻोठ जा? वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।